अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेरा टीवी न्यूज़ में आओ या सहरा सुवरो पिरिया गुल सबका पेरी नज़र हेडलाइंस ते स्टेट बैंक नई मॉनेटरी पॉलिसी जो ऐलान कर छॾियो। व्याज जी शरह 10.5% बरक़रार रखी वई। स्टेट बैंक जे तर्जुमान चवण आहे त मॉनेटरी पॉलिसी ईंदड़ 2 महीननि लाइ जारी कई वई आहे। मौजूद मुआशी सूरत हाल ऐं महांगाई खे नज़र में रखंदे फ़िलहाल पॉलिसी रेट में का बि तब्दीली नाहे कई वई। सैयद मुश्तबा खामनाई ईरान जो नओं सुप्रीम लीडर चूंडिजी वियो। 88 रुकनी मजलिसे ख़बरे गान में वोटिंग। मुश्तबा खामनाई के अक्सरियत से सुप्रीम लीडर चूंडियो वियो। कौम के नए चूंडियल रहबर अज़ीम से वफ़ादारी की अपील। ईरानी फ़ौज ऐं पासदाराने इल्करा पारां नए सुप्रीम लीडर की पैरवी जो अज़म। सदर मसूद पज़िश्कियान चयो आहे त नए सुप्रीम लीडर की चूंड क़ौमी इतिहाद की अक्कासी करे थी। अली लारेजानी चयो आहे त नए रहबर की क़यादत में क़ौम इतिहाद बरक़रार रखंदे। ईरान जा नए सुप्रीम लीडर की क़यादत में इसराइल ऐं अमरीका के फ़ौजी अॾनि ते हमला। पासदाराने इल्कराब इसराइल मथां बैलिस्टिक मीज़ाइल फायर कयो। मीज़ाइल की तस्वीर भी जारी। मीज़ाइल मथां लब्बैक सैयद मुश्तबा लिखियल हो। अरब मीडिया मूजिब ईरान गॾियल अरब अमारात ऐं सऊदी अरब में अमरीकी फ़ौजी अॾनि ते हमला कया आहिनि। बहरीन, कुवैत ऐं क़तर में अमरीका के फ़ौजी अॾनि खे भी निशानो बणायो वियो। दबाव बावजूद ईरानी के सुप्रीम लीडर की चूंड ते ट्रंप के कैंप में मायूसी। मुश्तबा खामनाई की सुप्रीम लीडर मुक़रर थियण ते अमरीकी सदर तबसरे खां लवाए वियो। एक इंटरव्यू में डोनाल्ड ट्रंप चयो आहे त ॾिसूं था त छा थो थिए। जंग ख़त्म करण जो फ़ैसिलो इसराइली वज़ीर आज़म नेतन्याहू सां इत्तफ़ाक़ राय सां मुनासिब वक़्त ते कयो वेंदो। नाणे खाते के अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर मुफ्ता इस्माइल चयो आहे त पेट्रोलियम शयुनि जा अघ वधाए तेल कंपनियुनि खे फ़ाइदो ॾिनो वियो आहे। तेल कंपनियूं जेको पेट्रोल ऐं डीज़ल विकिरो कनि पियूं उहो सस्ते अघ ते वरितल आहिनि। मुफ्ता इस्माइल वधीक चयो आहे त पेट्रोलियम शयुनि जी क़ीमतूं वधाइण ईअं आहे जीअं हुकूमत शुगर मिल्स खे खंड बरामद करण की इजाज़त ॾिनी हुई, जंहिंसां शुगर मिल्स मालिकनि जो मुनाफ़ो त वधियो पर अवाम खे नुक़सान पहुतो। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील मेमण भाड़नि में वाध जो नोटिस वरितो। मनपसंद किराया वठंदड़ ट्रांसपोर्टरनि ख़िलाफ़ कार्रवाई जो हुकुम। शर्जील मेमण चयो आहे त गाॾियुनि जे भाड़नि में मनपसंद इज़ाफ़ो अवाम जे मथां वधीक भार विझण जे बराबरि आहे। गैर क़ानूनी तौर किरायनि में इज़ाफ़ो कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई थींदी। सिंध हुकूमत अवाम खे रिलीफ फ़राहम करण लाइ पुरज़म आहे। बबरलो भरिसां फुर दौरान गिरफ़्तार 2 मुबैना ॾोहारियुनि खे पुलिस मुक़ाबिलो ॼाणाए मारे छॾियो। खैरपुर के इकोनॉमिक ज़ोन पुलिस पारा रहमू वारे ढंढ भरिसां मुक़ाबले की दावा। पुलिस की फायरिंग में मारिजी वियलनि जे इरशाद मीरानी ऐं नूर अहमद ब्रोही तौर सुञाणप। 2 ॼणनि जी बबरलो पुलिस हथां गिरफ़्तारी जो वीडियो साम्हूं अची वियो। ॿुधायो पियो वञे त बबरलो पुलिस अॼु सुबुह फुर दौरान 2 ॼणनि खे गिरफ़्तार कयो हो। बांदी वेझो तलाकियल नारी जो घर में गोली लगल लाश हथ। गोट नवाब खान चांडियो भरिसां 28 वरनि की अज़ीमा दाहिरी जो पुरस्कार मौत। पुलिस पहुंची नारी जो लाश तहवील में वरितो। पोस्टमार्टम बाद मण वाटसन हवाले। इलाइक़े अंदर नारी के कत्ल करण जा चोबोल। पुलिस जांच शुरू कर छॾी। वाटसन चवण आहे त नारी पाण मथां फायर करे ख़ुदकुशी कई आहे। नौशहर प्रोस में पुलिस ऐं वकील बिरादरी आमू साम्हूं अची विया। वकीलनि डीएसपी सरदार चांडियो जे कोर्ट में एंट्री बंदि करे छॾी। नारेबाज़ी। वकील अॻवाननि जो चवण आहे त डीएसपी ऐं अहलकारनि 2 वकीलनि सां बदतमीज़ी कई। नोटिस वठी डीएसपी सरदार चांडियो ऐं मुलविस अहलकारनि खे हटायो वञे।